अहम ख़बर अवं शेयर कंदासीं। गवर्नर KP के फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त PTI में इख़्तिलाफ़ खुली करे साम्हूं अची रहिया आहिनि। PTI अॻुवाण अमल बदिरां दावाउनि ते अमल पैरा आहे। फैसल करीम कुंडी जो चवणु हो त मार्का हक़ में भारत के शिकस्त ॾेई हथियारबंद फ़ौज पंहिंजो पाण मञरायो। पाकिस्तान जी सफ़ारती कामयाबियुनि जी हर कोई तारीफ़ पियो करे। फैसल करीम कुंडी पंहिंजे ख़िताब में चयो त आइन तहत सभिनी शहरियुनि खे बराबरि हक़ हासिल आहे। क़ौमी ऐं मज़हबी अमानगीअ खे हथी ॾियणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। गवर्नर हाउस KP में अक़लियती बिरादरियुनि जा ॾियारा मल्हाया विया। अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। गवर्नर ख़ैबर पख्तूनख्वा फैसल करीम कुंडी ख़िताब कंदे चयो आहे त PTI में इख़्तिलाफ़ात खुली करे साम्हूं अची रहिया आहिनि। PTI अॻुवाण अमल बदिरां रुॻो दावाउनि ते अमल पैरा आहिनि। मार्का हक़ में भारत के शिकस्त ॾेई हथियारबंद फ़ौज पंहिंजो पाण मञरायो। फैसल करीम कुंडी जो वधीक चवणु हो त पाकिस्तान जी सफ़ारती कामयाबियुनि जी हर कोई तारीफ़ पियो करे। आइन तहत सभिनी शहरियुनि खे बराबरि जा हक़ हासिल आहिनि। फैसल करीम कुंडी पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त क़ौमी ऐं मज़हबी हमआहंगीअ खे हथी ॾियणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। गवर्नर हाउस KP में बि अक़लियती बिरादरियुनि जा ॾियारा मल्हाया पिया वञनि।